नाज़रीन, हैदराबाद के भिटाई नगर थाने की हद में डी डिठे चोर मस्जिद जो कम कंदड़ मजदूर की मोटरसाइकिल चोरी करे आसानी से फरार थी विया। भिटाई नगर पुलिस की नाअहली सबब शहरी गैर महफूज बणिजी विया आहिनि। ज़रियन मूजब भिटाई नगर थाने की हद में फौरन ही चोरन के पुलिस जो आशीर्वाद हासिल है, जै सबब बदअमनी उरूज ते पहुतल है। महमदी मस्जिद जो कम कंदड़ पोरियत ऐं इलाइके वासियुनि SSP हैदराबाद का मुतालबो किया है तो भिटाई नगर थाने ते मुक़रर नाअहल SHO के हटाए इलाइके अंदर चोरन ऐं फौरन जो खात्मो आंदो वने। वाह, मुझे नालो मोहम्मद अवेस आ। इतने मस्जिद वटि कम क्यों पिया हिते, ठीक है। गाड़ी बीठी हुई ते बाहर तालो लगल हुयो, बाहर बीठी हुई थी। मजूरी मथे असां क्यों बिरा मस्जिद जो कम आहे, मां पाण मिस्त्री हाँ, ठीक है। हिते छा न हितां गाड़ी चोरी करे आहिनि। वाह, अञा ताईं कोई कुछ कोन थियो आहे, ना पुलिस आहे ना कुछ। SSP हैदराबाद के अपील तो क्यों तो असांखे गाड़ी महिरबानी करे मोटराए ॾियो। दावली जी पई ठहे हिते मज़ूर पिया कमु कनि, साइकिल मोटर इन्हनि जो बीठो ट्रांसफर जे भरिसां तालो लॻल हुयुसि ऐं चोर अचे उहो तालो भञी न घड़ी वञी साइकिल मोटर कायो आहे न। महिरबानी करे SP हैदराबाद खे अर्ज़ु आहे त हिननि जी कोशिशि करे ऐं भिटाई नगर पुलिस बि कोशिशि करे हाँ कार्रवाई करे न, हिन चोरनि जो पियो कार्रवाई करे। जेके घरनि मां गाॾियूं कायूं था आहिनि, दरनि मां गाॾियूं कायूं था वञनि, इहा सुठी ॻाल्हि न आहे। अलाए हिनखे हिदायत करे ग़रीब न मस्जिद जा मज़ूर आहिनि, मस्जिद जो कमु था कनि, अलाए घर जो कमु था कनि, साइकिल मोटर काया आहिनि, सुठी ॻाल्हि न आहे। अल्लाह इन्हनि खे हिदायत करे, अल्लाह रसूल साईं। आम ख़बर तव्हांखे ॾियूं पिया हैदराबाद में, जिते भिटाई नगर थाने की हद में ॾींहुं ॾिठे चोर मस्जिद जो कम कंदड़ मजदूर की मोटरसाइकिल चोरी करे आसानी से फरार थी विया आहिनि। भिटाई नगर पुलिस की नाअहली सबब शहरी गैर महफूज बणिजी विया आहिनि। ज़रियन मूजब भिटाई नगर थाने की हद में फौरन ही चोरन के पुलिस जो आशीर्वाद हासिल है, जै सबब बदअमनी उरूज ते पहुतल है। महमदी मस्जिद जो कम कंदड़ पोरियत ऐं इलाइके वासियुनि SSP हैदराबाद का मुतालबो किया है तो भिटाई नगर थाने ते मुक़रर नाअहल SHO के हटाए इलाइके अंदर चोरन ऐं फौरन जो खात्मो आंदो वने। एक भेरो तव्हांखे ॿीहर इन ख़बर का आगाह कंदा हलूं तो भिटाई नगर थाने की हद में ॾींहुं ॾिठे जो चोर मस्जिद जो कम कंदड़ पोरियत जी मोटरसाइकिल चोरी करे आसानी से फरार थी विया आहिनि। भिटाई नगर पुलिस की नाअहली सबब शहरी गैर महफूज बणिजी विया आहिनि। ज़रियन मूजब भिटाई नगर थाने की हद में फौरन ही चोरन के पुलिस जो आशीर्वाद हासिल है, जै सबब बदअमनी अरूज ते पहुतल है। महमदी मस्जिद जो कम कंदड़ पोरियत ऐं इलाइके वासियुनि SSP हैदराबाद का मुतालबो किया है तो भिटाई नगर थाने ते मुक़रर नाअहल SHO के हटाए इलाइके अंदर चोरन ऐं फौरन जो खात्मो आंदो वने।